बच्चो काॾे वई हीअं? मासी वई हुअसि सकी खे आईनो ॾेखारण, पर माई न आहे यार, न बलाए बलाए। वञू त वागू वारो वात तो खोलियूं वेठी आहे। शकी शण जे बजाए अञा उथी मां सां दावा शुरू करे ॾिनई। हिकु चोरी मथों वरी सीना ज़ोरी। तोखे वात में मुंग पियल आहे जो तूं माउ करे छॾे आई हुअसि। ओ मासी, होम ग्राउंड ते प्लेयर खे मारणो ॾुखियो हूंदो आहे। कंहिं बहाने सां घुरायो बुछड़ो कंदीसांसि। मां अंबड़ियूं त घुराए ॾे, दिलि थी चवे। मुंहिंजो वात पाणी पाणी थो थिए। हूअ त हे पेट भरे सां तॾहिं थी अंबड़ियूं घुरे। तुंहिंजो हिन उमिरि में छाकाणि खानो ख़राबु छो आहे? आई इहे पेट सां आहे त असां बि पेटी आहियूं। इहो 10 किलो जो पेटो असां सां बि ॿधल आहे मुंहिंजी सोणी। मासी हिनखे ॿार आहे, उड्रेड़ अथसि। आई मां बि उड्रेड़नि सां आहियां, मूंखे बि अंबड़ियूं खारायो। मासीअ तुंहिंजी उमिरि आहे ॿार ॼणण जी? उमिरि त खणी मुंहिंजी न आहे, पर मूंखे अंबड़ी खाइणी आहे मोरा। अंबड़ियूं ईंदियूं ॿ जेके ढेबरी खे मिलंदियूं बसि। आई मुंहिंजो ॿार चुराई थो आई। दिमाग़ आहे, पहिरियों मां त पंहिंजे पेट जी कयां, पोइ तूं बि अगल कर। मां मरे रुखाणे का धीअ जो नालो ॾही आहे। चपन अबा चपन। जीअं मां अबा हे अंबड़ियूं त वठी आ भेण खां, मुंहिंजा पुट मुंहिंजा गोदड़ू। वठो हिन खां अंबड़ियूं, बाक़ी मूंखे त उड्रेड़, तूं अंबड़ियूं खाई छा कंदे? मूंखे अलाए छा थो थिए, मूंखे अंबड़ियूं घुराए ॾे। हे त वठि बेनसुला, हिकिड़ो अनार 100 बीमार, पलाव में कुल 10 रुपया पिया आहिनि, ऐं हिनखे मां अंबड़ियूं थी घुराए ॾियां। तुंहिंजो अंगल मञा कन हिन खीर पीआ जो अंगल मञा। मां हिननि जो बोल भर, मां मेटु खाई छॾींदमि। हिन 10 रुपए जूं वठी आ, पाण बि धिके न नंढड़ी खे बि ॾे। अम्मा तूं टेंशन न वठ, ढेबरी जो सॼो ख़र्चु मां नी निमखणे मां कढंदुसि। ढेबरी तूं परेशान न थी, जेसि ताईं मां जीअरो आहियां न, मुंहिंजी न सिसी में साहु आहे त तूं अकेलो न सम्झ पाण खे। बाक़ी मरी वियासीं त पोइ हाणे तुंहिंजो नसीबु आहे। वञी महिल सां अंबड़ियूं वठी आ त खपी न वञनि। वॾो भेण का फिथो आहे, उड्रेड़ा हुनखे त अंबड़ियूं हेठो मोतबरो खाए पियो। भाउ आहे का न जज़ीज़ आहे हिकिड़ो, अलाए मिरूं जे मुंहुं पई हुअसि, अलाए तो भेरी को ॾाइणो साम्हूं लंघी वियो हो। हाणे किरकिर त न कर, मां रंधो विझाए न पेट में सूर। चाकू त आहे न सकीना, चाकू खे छॾ माई। तूं मुंहिंजो नालो छाकां वधो आहे नी मोरा सां? माई कांड जी आई आहे झेड़ो करण मां सां। अधी मां नालो न वरितो आहे, ख़ुदा ॾिसे पसे थो, कूड़े ते लानत। बाक़ी मोरा खे मलाक ॿुधाए विया छा त सकी हे चयो आहे। तूं बि ॻोठ जी हर रन सां वते थी हवालु कंदी। माण्हू इन टपाली कई हूंदी कंहिं न कंहिं इहा शैतानी वञी। मां इन रन खे नासनि में मिर्च ॾींदसि, छड़ी मूंखे ख़बर पवे। हूअ मोतबरी ते पितिक पितिक कंदे निकिती आहे। भई तव्हां माण्हुनि खे मुंहिंजे घर में ग़लति फैमिलियूं था विझो। ढीबक ढीबक तुंहिंजे घर में आहे, नाचकारो तव्हां वटि आहे। असांजे ॻाल्हि कईसीं त गुनाह जो कमु कयोसीं, शकी बि नथी थिए पई दलीरन। इहा माई अधी चढ़ियल आहे असां खां। उन ॾींहुं मां चवणु लॻी मांसि, मां चयो मूंखे सवड़ ऐं रुमाल खे सिबी ॾे, त चवणु लॻी मां अखियुनि खां वेहिजी वई आहियां, दीद नथी पए मुंहिंजी। वरी जो पैसनि जी ॻाल्हि ॿुधाई त माई ठीक ख़ुशी वई, चवणु लॻी घणा पैसा ॾींदीअं? इहा रन ख़रेब थी करे ख़रेब, हूअं योरो लॻी पई आहे। बाक़ी जॾहिं को कमुकार चवंदी हुअसि, पोइ चवंदी अदी मां कननि खां घबरी, अखियुनि खां अंधी, ॼंघनि खां मंडी, ऐं मर्ज़ वरी तोखे अहिड़ा अहिड़ा ॿुधाईंदी जेके न तूं ॾिठा हूंदा न ॿुधा हूंदा। उन ॾींहुं अदी मूंखे थी चवई, चई अदी मूंखे पेट में अंदरि फूकणो छी पियो आहे, नीरो। मां चयो अदी तूं इहो कूड़ ॾिठे वाठे न हण मांसां। नीरो फूकणो जेको हूंदो आहे इन खे पितो चइबो आहे, जेको तो वटि टके जो बि कोन्हे को। तूं बि पुॼी थी अचेसि न माना। मां अहिड़ियुनि जूं छठियूं खाधियूं वेठी आहियां, दाइन खां पेट गुझा। दिलबर दाई अलाए जीअरी आहे वीचारी, अलाए मरी वई। इहा पोड़ी थी मरे, ख़ुदा इन खे सुथरो न घुराईंदो। तूं मांखों लिखी वठ। वीचारी पेट खां पोरियो थी करे अधी पुटनि घरों कढी छॾियो, धीअर धारियनि में ॾिनल। वीचारी बुखे पेट सुम्ही पवंदे, पर धीअरुनि ॾे न वेंदे त मतां धारिया मुंहिंजी धीअरुनि खे मेणा ॾियनि। अदी तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर दाइन खां डिलीवरी कराइणो हाणे नुस्कानकार आहे। ॾिसे थी पई त दागदिरियाणियूं हिकु ॿ गोरी ॾियनि थियूं, कैसूल ॾियनि थियूं त डिलीवरी थी वञे पई। अदी कहिड़ा थी दागदिरियाणियुनि जा सूर पुछे पई। पैसनि जी लालच में अची नॉर्मल डिलीवरी बि ऑपरेशन सां थियूं कनि।
डॉक्टर माण्हुनि खे के ॾींहं त अहिड़ी दवा था ॾियनि जंहिंमें टको बि फ़ाइदो कोन्हे को, जीअं मरीज़ ईंदो रहे ऐं पैसो ठहंदो रहे असांजो। तो भाई अधी इहो पैसो ई अहिड़ो आहे जेके पैसे खां त माण्हुनि जी वढ टुक करणु हुननि जी क़यामत ई कारी आहे भेण। सभु ईअं बि न आहिनि अधी के ईमानदार बि आहिनि। अलाह हुननि जी रोज़ी में बरकत विझंदो, अलाह वधाए वेड़ा कंदुनि। बाक़ी जेके बेईमानी था करनि पिया बेईमान आहिनि, ख़ुदा लोड़ाईंदुनि, ख़ुदा जी लठ बेआवाज़ अथनि भेण। पिरीं भला को दीदार ई कराए, तुंहिंजे दीदार जे लाइ बेताब आहियूं असां। पिरीं बटणनि वारी मोबाइल मां दीदार पिणे कढिया, वठी ॾेका टच मोबाइल त वीडियो कॉल कयाई, हिक ॿिए जा दूनाड़ा वेठा रोज़ ॾिसूं। तो त सिर कुर्बान, पर टच मोबाइल जा पैसा काथे आहिनि पिरीं तुंहिंजे सिर खे बाहि ॾींदसि छा? तूं त वॾियूं मूंसां ड्राणू आहियूं त तो वटि सिविक गाॾी आहे, आईफोन 12 प्रो मैक्स क्या, बाक़ी मूं वारी ओपो का तो वटि पैसा न आहिनि। बाबे सख़्ती करे छॾी आहे पिरीं, कुझु ॾे ई नथो। कूड़ा, तूं त चयो बाबो गुज़ारे वियो आहे, मां मां रहंदाऊं। अच्छा चयो हूंदो, पोइ खणी मां कूड़ ॻाल्हायो हूंदो तोखे फासाइण खां। तूं मूंसां केॾा कूड़ आया आहिनि, मां पोइ बि बेपिती आहियां जो तोसां ॻाल्हायां थी पई। मूंखे सफ़ा नक कोन्हे को, मुंहिंजो नक वढे थो वञे तॾहिं बि मां तोसां गॾु ॻाल्हायां थी पई। बेइज़ती आहियां न मां। इहो त तुंहिंजो प्यारु आहे न पिरीं, माफ़ु करे छॾिजांइ, मां थोरो हरामज़ादो आहियां। थोरो? तूं हरामी न हरामिन जी बंदि आहीं मिठा। आई हेट माई सेल्फ। पराओ नेट पराओ आ, पराओ नेट पराओ थींदो आहे न, कहिड़ो पंहिंजो थींदो आहे। खणी साहु ॾेसि, खणी न निड़ी जी रत ॾेसि। आई हेट मी। हलो कैसे कह दूं कि छोड़ दिया है उसने मुझे। बात तो सच है, मगर बात है रुसवाई की। जब सब कुछ करने के बाद भी वो ना मिले तो भीख आखिरी ऑप्शन होता है बरिया। बस दुआ करो इस बार वो माफ़ कीजिए कहता ना बने। ये जोगन अपनी आखिरी उम्मीद भी हार बैठेगी। आप ही उसे भूल जाएं। बेवफाओं की जगह दिल में नहीं होती, उन्हें रद्दी की टोकरी में फेंक के कहते हैं आप बेवफा हैं तो भाड़ में जाएं। आप भी सिर्फ मरते हैं, मर नहीं जाएंगे। यही तो मसला है, जब मोहब्बत होने लगती है तो आपकी आंखों को पहले वो पट्टी से बांधती है, आपकी नुकसान को देखने की सलाहियत काम करना छोड़ देती है। जब दोनों में से कोई एक बेवफा निकले तो वो पट्टी उतर जाती है और फिर नुकसान दिखना शुरू हो जाता है। बंदा उस मुसाफिर की मानंद हो जाता है जो बस में तो चढ़ा मगर उसे नींद आ गई और आंख खोली तो वो बस उसकी मंजिल से बहुत आगे निकल चुकी थी। वो जो वापसी के लिए परेशान होता है ना, वो नुकसान की पट्टी उतरने वाली कैफियत होती है।